फंड घुरण खां पंहिंजे पीउ खे चयो तालीम ॾेई। पंहिंजी ज़िंदगी ऐं पंहिंजे पीउ जी ज़िंदगी सवार। पंहिंजी महिनत पाण कयूं त बहितर आहे। हुकूमत पाण बि पिनंदी ऐं अवाम खे बि पिनंदी। मूंखे पढ़ण त न ईंदो आहे। पुठियां जीअं फंड घुरे थो उन खां वधीक तालीम सवली आहे। असांजे नंढनि जे दिमाग़ में को फंड फुरे थो। तालीम खां वीचारा बेख़बर आहिनि। असां बुख ते मरूं था, तालीम कीअं कयूं? इहा ई तालीम असांजा पेट भरींदी ऐं ग़ुलामी खां आज़ादु कंदी। ॾुखिया ॾींहं थोरा आहिनि, तालीम ते गौर कर। इहा हर साल ॿोॾाईंदव, फंड करे करे मरी वेंदव। अदा तूं सही थो चईं, मां बि चवां थो पढ़दुमि। शाबाश ठाकर भाई।